चांद तके छुप छुप के ऊंची हुजूर से मिलने को आई क्यों मैं तो हुजूर के चांद तके छुप छुप के। ख्वाब में पीटीआई जो धरणो ॾिठो अथई छा? अम्मा हाणे तुंहिंजे मुंहं में छा रहियो? चो मुंहिंजे मुंहं में सभु कुझु आहे। ही हुस्न आहे, रौनक आहे, नीमक आहे ऐं इन खां सवाइ मेकअप बि आहे ऐं वात में मिठो मिठो खट मिठो। हाणे इहो ॿुध मामा वलूअ जे साम्हूं खणी ईंदी आहे। वलो वियो वाण वटींदो, हाणे जे इतां जेल मां निकितो त सिधो शहर हली वेंदो। ॻोठ मुंहं ॾेखारण जहिड़ो न रहियो आहे, न ईंदो। भुल अथई अम्मा, भुल अथई। मामा वलू ते इहो केस बिठो ई कोन। मामा वलू आज़ाद थी वियो अथई, ॻोठ मोटी थो अचई। सच थी चई अठा हठाया अथई। इहो कीअं थियो? हेॾो चाइना जे दीवार जेॾो वॾो केस बि न बीठुसि। वकील सेठ धनुअ खे ॿुधायो आहे त मामा वलू 2-3 हफ़्तनि में आज़ाद थी वेंदो। ईअं थी नथो सघे, पर जे थी बि वियो त अधो वलू जेल मां आज़ाद थींदो, मुंहिंजे असाब खां आज़ाद न थी सघंदो। छो त सेठाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि न ॾींदी। तो मूंसां धोखो कयो, मिठल सां धोखो कयो ऐं मिठल तोसां धोखो कयो ऐं पंहिंजे बयान तां फिरी वियो। मिठल जज खे चयो त तो मिठल खे नशो ॾेई बयान ॾियारियो हुयो। इहो त ॾाढो बुरो थियो। इन खां वधीक बुरो इहो थींदो जो पुलिस तोखे कूड़े केस करण जे ॾोह में 10 साल जी टीप ॾींदी। पोइ मामा वलू मुंहिंजी ऐं मिठल जी शादी कराईंदो। पोइ मां लाॾा ॻाईंदसि। दोहरी घड़ायम सवादी अल्लाह लॻे राणा, ओ राणा तो महाराज थींदा, राणा तो मां लख थींदा, राणा तो महाराज थींदा, राणा तो मां लख थींदा। बस करे लाॾा ॼण को पुट थी परणाई। हाजी साहब मोटी आयो अथई सऊदी वारो, अॼु सुभाणे उन्ही सां लावा लाराईंदीसांइ, यादि रखजांइ। करे ॾेखारींदीसांइ, रुको मामा खे अचण त ॾे। इहो बि यादि रखजांइ त मामा पंहिंजे ॾे वठ में अहिड़े हंधि परणाईंदी, वतंदीअ रिढा चाढ़ींदी। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।